नाज़रीन, काज़ी अहमद जे BDS स्कूल में 23 मार्च हवाले से प्रोग्राम मुनक़द किया वियो। रिपोर्ट कर रहा है ग़ुलाम तलाती। BDS स्कूल में 23 मार्च के हवाले से प्रोग्राम मुनक़िद करे साइंसी मेलो लगायो वियो। मेले में ॿारनि मुख़्तलिफ़ साइंसी मॉडल्स तैयार किया। प्रोग्राम में ख़सूसी मेहमान डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर कुर्बान राहू शिरकत कई ऐं ॿारनि वालदेन पिण वॾे तइदाद में शिरकत कई। उन हवाले से टीचर्स ऐं ॿारनि आवाज़ TV न्यूज़ से ॻाल्हाईंदे ॿुधायो त ॿारनि जो जेको हिकिड़ो साइंस फेयर जे हवाले सां ॿारनि जेके पंहिंजा बहितरीन ठाहिया मॉडल्स वग़ैरह उहे प्रेज़ेंट कया, उनजी प्रेज़ेंटेशन मिली। निहायती मां सॼी टीम खे मुबारकबाद ॾियां थो ऐं शुक्रगुज़ार बि आहियां त मूंखे हीउ मौक़ो ॾेई ॿारनि खे हिकिड़ी मुंहिंजो मैसेज कन्वे करण जो मूंखे मौक़ो मिलियो। आज हम BDS स्कूल में साइंस एग्जीबिशन ऐं 23 मार्च के हवाले से प्रोग्राम पिया मनायूं पिया, जंहिंमें असां कुछ ॿारनि जा मॉडल्स भी ठाराया आहिनि, कुछ ॿार उन मॉडल के एक्सप्लेशन भी कराइनि पिया, कुछ कल्चर के हवाले से भी असां ही प्रोग्राम ठाहियो आहे ऐं पेरेंट्स के इनवाइट कयो आहे। ख़ासि तौर ते हिन शइ लाइ कि पेरेंट्स अचनि, इन्वॉल्व थियनि, उन्हनि खे ख़बर पए त असांजा ॿार स्कूल में छा पिया करनि। My class name is Step 2A. My noodles name is Fashions. Hands टच करते हैं, नोज से सूंघते हैं, टंग से चखते हैं, ईयर से सुनते हैं, आइज से देखते हैं। ये हमने 5 सेंसेस बनाए हैं। हमारा मॉडल इन 4 सीजन, समर, विंटर, ऑटम। समर गर्मियाँ होती है, गर्मी में हम ठंडे कपड़े पहनते हैं, ठंडा जूस पीते हैं और ठंडी चीज़ें खाते हैं। और कोमरी घूमने जाते हैं। विंटर सर्दी होती है, सर्दियों में हम गर्म कपड़े पहनते हैं, गर्म चीज़ें खाते हैं। प्रोग्राम में ॿारनि टेबलोस पेश करे तक़रीरूं पिण कयूं, साइंसी मॉडल्स ते ब्रीफ कयो। ॿारनि जे महिनत खे साराहींदे इनाम पिण ॾिना विया। वालदेन पारां प्रोग्राम खे एंजॉय कयो ऐं स्कूल जे हेड मैडम नवीद अख्तर ऐं समूरे स्टाफ जे कावशनि खे ख़ूब सारायो वियो। कैमरामैन दिलावर बालादी सां गॾु ग़ुलाम हैदर बालादी, आवाज़ TV न्यूज़, काज़ी अहमद।